अस्सलाम वालेकुम तान एस टीवी न्यूज़ हाँ आया वली मोहम्मद चाड़ो नज़र विझूं था मोरो खां आबिद हुसैन अबड़ोचे हिन रिपोर्ट ते नारन म्यूनिसिपल कमेटी जी नाअहली सबब मोरो शहर गंदगी जे वर चढ़ियल मोरो शहर में गंदगी जा ढेर लॻल म्यूनिसिपल अमलो गायब। मोरो जे शहरियुनि जो चवणु आहे त असांजे घरनि वटि किचिरो पियल आहे पर म्यूनिसिपल अमले मां केर बि खणण लाइ तयारु न आहे। असां वटि एतिरो मच्छर थिए थो जो असांजा बचा मलेरिया बुखार में मुब्तला थी विया आहिनि पर म्यूनिसिपल अमले जे कन ते जूं बि नथी पवे। असां हिन गंदगी सबबि केतिरनि बीमारियुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। असांजो DC मोरो ऐं आला अमलदारनि खे अपील आहे त मोरो शहर मां जल्द खां जल्द सफ़ाई जो अमल शुरू करायो वञे त जीअं असां मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि खां बची सघूं।